दोस्तों अज जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे खुश आमदीद। अज जी अपडेट आहे सोप सीरियल जिंदो ड्रामो। जी हाँ दोस्तों, अज जिंदो ड्रामो जी एक बेहतरीन अपडेट आंदी आहे असां तव्हां पहिरीं प्यारनि लाइ। दोस्तों इन वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा, थी सके त असांजे इन यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब करे छॾींदा, शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल के। हिन ते तव्हांखे बेहतरीन रिव्यू मिलण वारा आहिनि नवे नवे ड्रामनि जा। दोस्तों जिंदो ड्रामे में कहिड़ा अदाकार अची चुका आहिनि, नवे अदाकारनि जी एंट्री थी चुकी आहे, कुछ लिस्ट अची चुकी आहे, उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं। अॼु तव्हांजे लाइ ख़ुशख़बरियूं ई ख़ुशख़बरियूं आहिनि। काफ़ी दोस्तनि जा मुंहिंजे फर्स्ट चैनल ते कमेंट इहे ई ईंदा आहिनि त अदाकार ॿुधाए जिंदो ड्रामो जा, ऐं इहो ईंदो कॾहिं इहो बि ॿुधाए। अॼु इहे ॿई सवालनि जा जवाब तव्हांखे मां हिन नंढिड़े ई वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों पहिरियों जिंदो ड्रामो में आज़म मेंगल जी एंट्री थी चुकी आहे। आज़म मेंगल सां गॾोगॾु ही लुंड साहब बि हूंदो ऐं उम्मीद अली कलवड़ उर्फ़ ओठो बि हूंदो, यानी जबार ख़ान। उन सां गॾोगॾु दोस्तों ख़ुदि खजू साहब हूंदो ऐं मुंहिंजे ख़्याल में जेका मतिलबु मीरपुर माथेले में जेका बि अदाकार आहिनि उहे हिन ड्रामे में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। तव्हांजो फेवरेट अदाकार आज़म मेंगल जी एंट्री थी चुकी आहे जिंदो ड्रामो में। दोस्तों बिल्कुलु पकी ॻाल्हि मां तव्हांखे अॼु करे छॾियां थो, यादि करे छॾिजो मुंहिंजी इहा ॻाल्हि। इन में दोस्तों काफ़ी मतिलबु बेहतरीन फेमस अदाकार एस भट्टी बि हूंदो ऐं जंहिं हवेली ड्रामे में जो किरदारु निभायो हुयो, ख़ासि करे जेको आहे दोस्तों हिन ड्रामे में जेको तव्हां ॾिठो पोयों ड्रामे में अन्य अदाकार जो नालो मूंखां विसरी वियो आहे, मेन अदाकार आहे, उन जी बि एंट्री थी चुकी आहे जिंदो ड्रामो में। ऐं काफ़ी सुठा अदाकार ऐं ही मीरपुर माथेलो में स्टार्ट थियण वारो आहे। काफ़ी दोस्तनि जा कमेंट आहिनि त कॾहिं ही जेको आहे न घणे ॾींहंनि जे अंदरि ईंदो। दोस्तों कम से कम 2 महीना लॻंदा हिन ड्रामे जी पहिरीं एपिसोड खे यूट्यूब चैनल ते, सिंध टीवी चैनल ते अचण में। जी हाँ दोस्तों, 2 महीना कम से कम लॻंदा, छो त हीअ मेगा सोप सीरियल आहे, अञा हाणे स्टार्ट इन जी शूटिंग थींदी। ऐं छो त खजू साहब वाली कराची घुमंदो थो वते हेॾे होॾे, स्क्रिप्ट उनखे मिली चुको आहे, लेकिन उन अञा शूटिंग स्टार्ट न कई आहे। पहिरियों सेट जेको हूंदो उन खे तयारु कंदा, लोकेशन तयारु कंदा, पोइ अदाकार खे घुराए असां शूटिंग कई वेंदी। मुंहिंजे ख़्याल में हफ़्तो ॾेढ लॻंदो शूटिंग खे स्टार्ट थियण में। टोटल 2 खां 2.5 महीना लॻंदा पहिरीं एपिसोड खे सिंध टीवी ते ऐं KTN ते अचण में। सॉरी, मां सिंध टीवी नालो भुल में खणी हुयुमि। हाणे KTN जो ड्रामो आहे जिंदो। हाणे खजू साहब KTN ते मोटी वियो आहे। KTN ते हलण में 2 महीना खां 2.5 महीना लॻी वेंदा इन जिंदो ड्रामो खे, छो त खजू साहब KTN वारनि खे नाराज़ थी हाणे, सॉरी सिंध टीवी वारनि खे नाराज़ थी हाणे KTN वारनि ॾे हलियो वियो आहे। ऐं काफ़ी दोस्तनि जा इहे सवाल हुया त असांखे जवाबु ॾिनो, मां तव्हांखे इन में रिप्लाई ॾिनो त बाबा हेतिरो टाइम लॻंदो ऐं ही अदाकार अची चुका आहिनि। ऐं इन में सना रज़ा बि हूंदी दोस्तों, मतिलबु जेका दुलाब ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे में तव्हां अदाकार ॾिठा, सना सुका नवां वॾा मशहूरु, इहे टोटली अदाकार खजू साहब इन्हनि में आणींदो। ऐं कुझु KTN वारनि जा अदाकार जेका हवेली ड्रामे में हुया, उतां बि कुझु अदाकार खणंदो खजू साहब इन ड्रामे में जेको आहे न एंटर कंदो। ऐं हीउ जिंदो ड्रामो ज़बरदस्त ड्रामो आहे, जिंदो बेहतरीन ड्रामो आहे, हाई लेवल जो ड्रामो आहे ऐं को हल्को फुल्को ड्रामो न आहे, मेगा सोप सीरियल आहे। ऐं हिन जे खे ॾिसंदड़ नाज़रीन इंतज़ार में आहिनि त कॾहिं ईंदो। तव्हां जिंदो खे को हल्को फुल्को ड्रामो न सम्झो, हिकु बेहतरीन शाहकार ऐं मेगा प्रोजेक्ट आहे। ऐं जेका बि नाज़रीन ॾिसी रहिया आहिनि असांजो अपडेट ही ॾिसी रहिया आहिनि हिन चैनल ते, सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हिन वीडियो खे जेतिरो थी सघे अॻिते शेयर कयो, फेसबुक ग्रुपनि में, फेसबुक ते पेजनि में ऐं व्हाट्सअप ग्रुपनि में, ऐं दोस्तनि पंहिंजनि ॾे लिंक शेयर कयो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते शायदि कोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में।